वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबिनेट जो इजलास अॼु थींदो। ज़रियनि मूजिबि इजलास में हुकूमती इदारनि जी राइट साइज़िंग जे ॿिए मरहले जी सिफ़ारिशुनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। राइट साइज़िंग जे ॿिए मरहले में 5 वज़ारतुनि जो कथो घटि कयो वेंदो। काबीना खे वज़ारत हाउसिंग, वापार, साइंस ऐं टेक्नोलॉजी, फूड सिक्योरिटी ऐं सीड़पकारी बोर्ड जे राइट साइज़िंग जूं सिफ़ारिशूं पेश कयूं वेंदियूं। सिफ़ारिशुनि जी मंज़ूरी सां हज़ारनि चाहियूं ख़त्म थी वेंदियूं। अमेरिका के फ़ौजी अदालतुनि मां शहरियुनि खे सज़ाउनि ते ॻणी आहे। पाकिस्तानी अमलदारनि खां मुनसिफ़ानी ट्रायल ऐं इंसानी हक़नि जे एहतराम जो मुतालबो कयूं था। अहिड़ो मुनसिफ़ानो ट्रायल चाहियूं था जेको पाकिस्तानी आइन मूजिबि हुजे। अमरीकी परॾे खाते जे तर्जुमान मैथ्यू मिलर पाकिस्तानी फ़ौजी अदालतुनि मां शहरियुनि जी सज़ाउनि ते रद्दअमल। हुकूमत मुखालिफ़ तिर में ॻाल्हियूं जारी रखण ते इत्तेफ़ाक़। 2 जनवरी ते हिकु दफ़ो ॿीहर इजलास तलब। पीटीआई बानी समेत समूरनि सियासी कैदियुनि जी आज़ादी जो मुतालबो करे छॾियो। इजलास खां पोइ जारी थियल बयान में चयो वियो आहे त ॿिन्ही कमेटियुनि ॻाल्हियुनि खे आकारी करार ॾिनो आहे। ईंदड़ इजलास दौरान मुखालिफ़ धुर लिखत में पंहिंजा मुतालबा पेश कंदी। मुतालबनि ऐं शर्तुनि खे नज़र में रखंदे ॻाल्हियूं अॻिते वधायूं वेंदियूं। सदर आसिफ अली ज़रदारी सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी मुलाक़ात। कानूनी मामलनि ते समूरनि स्टेक होल्डरनि जी मशवरे सां अॻिते वधण फ़ैसिलो। पीपीआई मुस्लिम लीग नून में लाॻापा वधीक बहितर करण ऐं मुल्की तरक़ी जे लाइ गॾिजी अॻिते वधण ते इत्तेफ़ाक़। आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म खे मुल्की तरक़ी ऐं मज़बूती लाइ सहकार करण जी ख़ातिरी कराए छॾी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त 6-7 नवां किनाल कढण खां पहिरियों मुल्की मुस्तक़बिल बाबति सोचण घुरिजे। तरक़ियाती बजट ठाहींदड़ मुल्की मुस्तक़बिल बाबति न सोचींदा आहिनि। ग्लेशियर पिघरण सां ख़तरनाक बरसात ऐं ॿोॾि अची सघे थी। मौसमियाती तब्दीली खे मुॾण जे लाइ न पाकिस्तान ऐं न वरी दुनिया तयार आहे। पंहिंजो पाणी महफ़ूज़ करे सस्ती बिजली पैदा करणी पवंदी। सिंध सॼे मुल्क खे सस्ती बिजली फराहम करे सघे थी। खेनि वधीक बिजली पैदा करण खां रोके पियो वञे ऐं पियो वञे त पहिरियों ई गुंजाइश खां वधीक बिजली आहे। लोड शेडिंग न करण जी ॻाल्हि खे लचोकी आहे। सिंध जी हालत ॾिसण घुरिजे। तेज़ रफ़्तार इंटरनेट फराहम करण बुनियादी इंसानी हक़नि में शामिल आहे। इज़ाफ़ी पाणी नाहे त डैम ऐं केनाल ठाहिण जो कहिड़ो फ़ाइदो। अमन अमान जी सूरतहाल माज़ी खां तमामु बहितर आहे। कश्मीर कंदकोट ज़िले में धाड़ियलनि जा थाक ख़त्म कया विया आहिनि। सियासी इख़्तिलाफ़ ॻाल्हियुनि ज़रिए ख़त्म कया वेंदा आहिनि। तहरीक इंसाफ़ क़यादत हिकु शख़्स लाइ हालतूं ख़राब कयूं। अदालती पाबंदियुनि सबबि 1 खां 4 ग्रेड जी जायुनि ते भर्ती न थी सघी आहे। वॾो वज़ीर मुराद अली शाह